नासिर लाड़काणे में गुज़िरियल रात देर सां मिल्कियत जी तकरार तां पीउ हथां क़तल थियल नौजवान जे वारसनि जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ लाश रखी एहतिजाज कयो आहे। तफ़सील मालूम था एजाज़ ॼाणण खां एजाज़ छा तफ़सील आहिनि इन हवाले सां? जी खदीजा लाड़काणे शहर जे हेदरी थाणे जी अधु नंढे माशी मार्केट वटि मौलाबाद पाड़े जे में गुज़िरियल राति मिल्कियत जे मामले तां मबैना तौर ते पीउ तां क़तल थी वियल नौजवान गुलज़ार जे जते जे वारसनि इंसाफ़ लाइ मक़दूल लाश एम्बुलेंस में रखे ऐं पाक किताब खणी लाड़काणे प्रेस क्लब अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते मक़दूला जी बेवा घरवारी पारस पंहिंजी अमर फरीदा 8 महीननि जो मासूम पुटु सुमेर जतो सां गॾिजी रोअंदे दाईंदे इल्ज़ाम लॻाए त मिल्कियत जे मामले तां पंहिंजे पीउ मंज़ूर जतो जेको पंहिंजे पुट खे ऐं भाउरनि ऐं पुटनि सां गॾिजी करे क़तल कयो आहे ऐं जेको हुन सां गॾु पंहिंजा वेझा पुट क़तल में ऐं इरशाद इंसाफ़ जावेद ऐं भाटिया जतोई समेत जेको आहे ॿियनि सां गॾिजी एहतिजाजी मुज़ाहिरो कयो ऐं हुननि इल्ज़ाम लॻायो त बेदर्दी सां मिल्कियत जे मामले तां जेको आहे पुट खे क़तल कयो अथई। उन हवाले सां एहतिजाजी मुज़ाहिरनि जो इहो चवणो त हिनमहिल ताईं असां जेको आहे एसएचओ हैदरी जेको आहे केस दाख़िल नथो करे गुज़िरियल राति खां वठी ऐं असां चऊं था जेको ओरिजिनल केस आहे ऐं मक़दूल जो पीउ आहे उनजे पुट आहिनि ॿारनि ते केस दाख़िल कयो वञे। हिनमहिल ताईं असां केस दाख़िल न थियो वञे। केस दाख़िल थियण ऐं जवाबदारनि जी गिरफ़्तारी जे लाइ हुननि जेको आहे लाश रखे लाड़काणे प्रेस अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो आहे ऐं औरतुनि पाक किताब ते इहो बि चयो त असांजे पंहिंजो केस दाख़िल न कयो वेंदो तेसीं ताईं असां जेको आहे एहतिजाज जारी रहंदो ऐं गुज़िरियल राति असां पोस्टमार्टम बि करायो आहे। पोस्टमार्टम हिनमहिल केस दाख़िल न थियो थिए न वरी जेको आहे सो जवाबदार गिरफ़्तार थिया आहिनि छो जो हुनजो चवणो जवाबदारनि ते बासर माण्हू जो हथु आहे जंहिंजे करे पुलिस हुनखे गिरफ़्तार बि नथी करे न वरी केस दाख़िल कयो थो वञे। उन्हनि डीआईजी लाड़काणा ऐं एसएसपी लाड़काणे खां मुतालिबो कयो त वाक़े जी ओरिजिनल जांच करे ऐं फौरी तौर ते जवाबदार गिरफ़्तार कया वञनि। जी खदीजा। एजाज़ वॾी महिरबानी अवां जी तफ़सील खां आगाह करण जे लाइ।